खानपुर मार जी ग्रेड स्टेशन मां निकरंदड़ साले महर फीट जे केतिरनि ई ॻोठनि में गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां बिजली न हुजण खिलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि मजबूर थी सेप्को खानगढ़ जी ऑफिस पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। वॾो आज़ार में पई आहियूं असां ग़रीब माण्हू मज़ूर माण्हू ड्यूटियूं उहे घर ख़ुशि वेठा आहिनि। मज़ूर माण्हू असां 100 रुपयो रोज़ कमायूं था, पहिरीं बीहे थी अची बीह रहनि था अञा लाइन में न। 3 महीना थी यानी असांजी बिजली बंदि कई वई आहे। उन लाइ इलाइक़े वासी सख़्तु परेशान आहियूं। असां तव्हां ॾिसो मीडिया जे अॻियां असांजो हर महीने जो बिल क्लियर आहे। असांजे बिजली न हलण जे बावजूदि असांजे 3000 बिल बि ईंदो आहे, 3500 बिल बि ईंदो आहे। असां हिन में ऑफिस में आयासीं, उन्हनि खां बाद में बि जॾहिं बिजली हले ई नथी त असां 3000 असां इहो दावा सां था चऊं, मीडिया जे अॻियां चऊं था त असांजे 3000 कंहिं महिल 2500 3300 बिल थो अचे। आख़िर छाजो थो अचे? आख़िर असांजा इहो छो ज़ुल्म आहे? साले महर फीट जी बिजली मुसलसल बंदि आहे। 1-2 झटका ॼाणाए जेका फॉल्ट जो इशू ॼाणाए वरी बंदि करे हलिया था वञनि। एहतिजाज कंदड़नि बिजली बहाल न थियण जी सूरत में चिताव ॾिनो आहे त जेकॾहिं बिजली बहाल न कई वई त सेप्को चीफ जी ऑफिस आॾो धरणो हंयो वेंदो। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर महर।